ओम शांति। हाणे सब बाबा खे याद था करो। खुद की फरिश्तो समझी बाप दादा के याद करो। बाबा के मां आत्मा बाबा के याद थी करा। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। ओम शांति। हाणे अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था, इहा सृष्टि ते 4 युगनि फिरदा ई रहंदा आहिनि। हिन ई सृष्टि ते पहिरियों सतयुग हुयो, पोइ त्रेता युग हुयो, पोइ द्वापर युग हुयो, पोइ कल युग हूंदो है न। हिन सृष्टि ते आहे न अलॻि अलॻि युग ईंदा ई रहंदा आहिनि। पहिरियों सुख जो युग ईंदो आहे, पोइ दुख जो युग ईंदो आहे। सुख जे युग जे समय में सभु मनुष्य आत्माउनि में शक्ति हूंदी आहे, गुण हूंदा आहिनि, सम्झ हूंदी आहे। मनुष्य आत्मा विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न कंदी आहे, है न। छोकी हुते आत्मायूं समझदार हूंदियूं आहिनि, आत्माउनि में शक्ति हूंदी आहे। त आत्मा बुरो कर्म कंदी न आहे त दुख थींदो ई न। हिन समय कलयुग में विकार बुराइनि जे वश थी करे माण्हू कर्म करे थी। आत्मा विकार बुराइनि जी क़ैद में आहे, त हिन करे आत्मा न चाहींदे हुए बि बुराई जे वश कर्म करे ई थी। ऐं हुन सां बचाइण लाइ माण्हुनि खे भॻवान खे यादि करिणो ई पवंदो आहे। कि सृष्टि ते इहे खेल हलंदो ई रहंदो आहे। हिन करे दुखी न थियो, परेशान न थियो कि इहे छा थो थिए, इहे छो थो थिए। इहे त हर 5-4 साल में हिकु बार सुख जो हिकु बार दुख जो पार्ट वॼाइणो ई हूंदो आहे। मतिलबु सुख केतिरो अधु कलाक 2500 वर्ष असां सुख जो पार्ट वॼाईंदा आहियूं। 2500 वर्ष असां आत्माउनि खे दुख जो पार्ट वॼाइणो ई आहे। भॻवानु चईंदो आहे कि तव्हांखे दुख जो पार्ट वॼाइणो ई आहे। 2500 वर्ष खां पोइ वापसि असांजो सुख जो पार्ट ईंदो। त हिन करे परमात्मा असांखे चईंदा आहिनि कि इहा कोई नई ॻाल्हि कोन्हे। हिन में असांखे दिलि शिकस्त न थियणो कि हे भॻवानु इहे छा थो थिए, मूंसां छो थो थिए। ॿियो ई जास्ती दुख हुजे न, ॿियो ई सुठो आहे। छोकी दुख में ई माण्हू भॻवान खे यादि कंदो आहे, सुख में त असां यादि ई न कंदा आहियूं। ऐं भॻवान खे यादि करणु, भॻवान सां साथ रहणु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, है न। अॼु माण्हू सुख में आहे त हिक ॿिए सां ई रहे थो, हुन समय भॻवान जी यादि ईंदी ई न आहे। असां माण्हू खाऊं पीऊं घुमूं, हुन समय थोरी भॻवान जी यादि ईंदी आहे। सुख जे समय सत्य त्रेता में कोई भॻवान खे यादि ई न कंदो। भॻवान बि त हिकु आत्मा आहे, उहो मथे ई रहंदी आहे सदा। उहो बि चईंदी आहे कि मुंहिंजो त पार्ट आहे ई मथे रहण जो। छोजी हिकु ॼणो त घर में रहणो खपे न मथे। त मूंखे तव्हां मूंसां गॾु कॾहिं पार्ट वॼाईंदव, है न। ईअं त माण्हू भॻवान खे यादि न करे। ॾिसो दुख में यादि कंदो आहे, कोई ॿिए जे दुख में बि असांखे भॻवान जी यादि ईंदी आहे न। ॿियो कोई दुखी थिए
उहो बि असांजो अगरि दैहिक संबंधी हूंदो आहे, कोई अॼु कंहिंखे तव्हांखे ॿाहिरां वारे जो पता लॻे टीवी में कि हा फलाणे खे दुख आहे, फलाणो शरीर छॾे हली वियो, त आत्माउनि में उहा फीलिंग दुख जी न ईंदी आहे। जॾहिं दैहिक संबंधी मां कोई बि माण्हू ईअं थींदो आहे न, त माण्हुनि जे मन में भॻवान जी यादि ईंदी है न। हिकु माण्हू नियम ठाहे छॾियो सुबुह शाम भॻवान खे यादि करणु, त बि दिलि सां केरु कंदो आहे जंहिंखे परेशानी हूंदी आहे, है न। भले माण्हू सुबुह शाम व्रत रखनि था, लेकिन दिलि सां उहो ई कंदा आहिनि जंहिंखे परेशानी हूंदी आहे, ऐं जेका ॿियनि जी मदद करण लाइ इहो कमु कंदा आहिनि न। भॻवान खे यादि करे ॿियनि जी मदद करण बि त हिकु कमु आहे न, सभु न करे सघंदा आहिनि। अॼु माण्हू मंदिर टिकाणे में पैसा विझे थो, या कोई बि गुरु संत सन्यासी आहे, या कोई बि भॻवान जे नाम जो कुझु बि करे थो, अगरि हुते वञी करे हुननि जे सत्संग कीर्तन धार्मिक स्थान ते वञी करे अगरि के माण्हू खे कंहिं जी आत्मा खे सुख शांति ख़ुशी मिले थी, त उहो छो थी मिले? छो जी हुन स्थान ते जेको माण्हू निमित आहे उहो ख़ुदि भॻवान खे शांति सां वेही यादि कंदो आहे, इन करे तव्हांखे शक्ति मिले थी। जॾहिं तव्हांजी आत्मा में शक्ति ईंदी तॾहिं त तव्हां ॿाहिरि वञी कमु करे सघंदा हो न। सम्झो कोई करोड़पति माण्हू कंहिं मंदर में रोज़ु वेंदो आहे, उनखे उन मंदर में वञी करे ॾाढे सुख शांति ख़ुशी आनंद मिलंदो आहे, आत्मा में शक्ति भरिजी वेंदी आहे, जंहिंजे फलस्वरूप उहो आत्मा कमु करे करोड़ थी कमाए। त हुन आत्मा जो फ़र्ज़ु रहंदो आहे कि उहो हुन मंदर में बि दान करे। छो जी अगरि उहो मंदर में वो पुजारी हुन मूर्ति खे सुबुह शाम तयारु न कंदो, हुन जी आरती न कंदो, त हुन भॻवान जी उते शक्ति न ईंदी, हुन स्थान ते भॻवान जी शक्ति न ईंदी, त तव्हांखे कीअं मिलंदी, है न। इन करे असांखे किथां बि कुझु बि प्राप्त थिए थो न, किथे टिकाणे में तव्हांखे शांति थी मिले, किथे मंदर में कंहिं भाई साहब सां, कंहिं साईं सां, कंहिंजे ज्ञान सां अगरि तव्हांजी आत्मा खे सुख मिले थो, त असांखे उते कुझु न कुझु ॾियणु ज़रूरु खपे, है न। छो जी उहो बि त इंसान उहो धंधे में न फसियल आहिनि, गृहस्थी में धंधे में न फसी करे उहो भॻवान खे यादि करे तव्हांखे शक्ति था ॾियनि, न। त उहो कीअं उहो जॻह उहो खाइनि पीअनि कीअं, है न। हुन मंदिर जी उहो सजावट कीअं करनि, हुन टिकाणे में जेको बि प्रसाद आदि ठहींदो आहे, हुन टिकाणे जी साफ़ सफ़ाई या जो बि उहो कंदा आहिनि उहो कीअं करनि, है न। त इन करे बाबा चईंदा आहिनि, ॾिसो इहे बि माण्हू त सोचंदा आहिनि इहे छा था करनि, लेकिन ॾिसो असां सम्झूं कंहिं मंदर में वञी करे कंहिं मूर्ति जा दर्शन करे तव्हांजी इच्छा पूरी थिए थी, लेकिन उन मूर्ति में भॻवान खे आह्वान, उन मूर्ति खे सजाइण जो कमु, हुन मूर्ति खे हुते उन जी संभाल करण जो कमु केरु थो करे? जेको बि कयो, तव्हां उथंदव 5 बजे रोज़ु आरती श्रृंगारंदव, मूर्तियुनि खे आरती कराईंदव न। अॼु माण्हुनि खे सुबुह जो उथणु पुॼे थो, हाणे ॾिसो ठंड ईंदी त केॾा माण्हू सुबुह जो बि उथी करे माण्हू इहे कंदा आहिनि धार्मिक जा। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो हर हिकु इंसान कोई न कोई कर्म करे ई थो, असांखे कॾहिं न चइणो आहे कि इहे त कुझु न कंदा आहिनि, इहे त बसि वेठे ई था खाइनि। असांजी एतिरी सम्झ न आहे त असांखे चइण जो हक़ बि नथो ठहे कि इहे छा था करनि, वेठे खाइनि था न। उन्हनि जो ज़रूरु कुझु न कुझु पार्ट हूंदो जो असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे, जेके असां सम्झी नथा सघूं। तंहिंजे करे बाबा चईंदा आहिनि, ॾिसो हाणे देवियुनि जी माण्हू एॾी मूर्ति ठाहे करे पूजा आदि करे थो, भले हाणे वरी नदी में फिटी कंदा,
लेकिन सम्झो जे पुजारिन भी एॾी पूजा कई हूंदी, एॾा समय वेठा आहिनि, है न, उन शक्ति जो आह्वान कयो अथनि, जंहिंसां हेॾे माण्हुनि खे बि शक्ति थोरी बहुत त मिली हूंदी। चलो कुझु बि न, थोरो त सुख जो अनुभव थियो हूंदो, शांति जो, त हुन पुजारिन जो बि हक़ त आहे न त उहो कीअं खाइनि। अगरि उहे बि धंधे में फसी वञनि, पोइ त मंदिर जी देखभाल केरु करे। अगरि उहे बि शादियूं करे काम विकार में फसी वञनि, माण्हू चईंदो आहे कि शादी करणु ज़रूरी आहे, ॿार पैदा करणु ज़रूरी आहे, लेकिन भॻवान खे त पवित्रता सुठी लॻंदी आहे न। भॻवान त उनखे ई शक्ति ॾींदो आहे जो पवित्र रहंदो, पोइ उहा हुनखे शक्ति ॾींदो आहे भॻवान, पोइ उन द्वारा तव्हांखे मिले। तव्हां भले ई जीअं माण्हू सम्झो न, कोई जॻह ते कोई ई माण्हू वञी सघंदो आहे, सभु न वञी सघंदा आहिनि। उहो उन जॻह ते वञी करे हुते छा छा आहे, कीअं कीअं आहे, सभु अची करे असांखे ॿुधाईंदो आहे, न। त ईअं ई बाबा चवनि था कि ॾिसो, भॻवान त कंहिंखे बि शक्ति ॾेई सघंदो आहे। अॼु कोई घर गृहस्थी में रही करे बि पवित्र रहंदो त बि हुनखे भॻवानु शक्ति ॾींदो, लेकिन उन जे लाइ पवित्रता खपे। उन जे लाइ इहे भॻवान सां शक्ति वठण लाइ इहे ज़रूरी न आहे कि तव्हां कपिड़ा बदिली करे वियो। माण्हू वेहींदा आहिनि न, उहे गेरू कपिड़ा पाए करे वेहींदा आहिनि। तव्हां भले घर गृहस्थी में रहंदे हुए, तव्हां भले घर गृहस्थी में बि रहंदे हुए ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो। परमात्मा तव्हांखे घर वेठे शक्ति ॾींदो, लेकिन पवित्र रहणो पवंदो। विकार बुराइनि जे वश थी करे कोई कर्म न करणो असां। विकार बुराइनि जे वश थी करे कोई कर्म न करणो, तॾहिं ई असां में भॻवान जी शक्ति अची सघंदी आहे। तॾहिं ई असां पंहिंजे जीवन में मुश्किलातनि खे पार करे सघंदा आहियूं। न त छा थींदो आहे, अगरि असां पवित्र न रहंदा आहियूं त सॼी भॻवान खे बुद्धि सां ई यादि करिणो हूंदो आहे। भॻवान खे पंहिंजो कोई शरीर त आहे न। भॻवान खे त असां मन में संकल्प कयो, बुद्धि द्वारा असांखे परम धाम में भॻवान वटि पहुचणो आहे। आत्मा न निकिरी वेंदी, सिर्फ़ु ध्यानु होॾे एकाग्रचित करिणो, हुन खां पोइ ई असां में शक्ति ईंदी। त बाबा असांखे चवनि था कि इन रीति असांखे, अगरि असां विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदासीं त भॻवानु शक्ति कीअं ॾींदी। त भॻवान सां शक्ति वठण जो तरीक़ो आहे बुद्धि बल द्वारा शक्ति वठणी आहे। ॾिसो, भॻवानु असांखे बुद्धि बल द्वारा असांजी बुद्धि खे एॾो तेज करे असांखे एॾो अॻियां वठी आया आहिनि बाबा, कि हाणे असांजी बुद्धि ॾाढी तीव्र गति सां हलणु लॻी वई आहे। असांजी बुद्धि पोइ ॾाढी सुठी हलंदी अगरि शुद्ध पवित्र रहंदासीं त। हिन करे बाबा चवनि था, जीवन में सदा ई असांखे यादि रखिणो खपे कि भॻवान खां शक्ति वठण लाइ असांखे पवित्र रहणो पवंदो। जो माण्हू नथा रही सघनि, न, जो माण्हू नथा रही सघनि, त हिन करे जेको बि निमित्त ठहियलु आहे उन्हनि जी भले ई असां इज़त न करूं, लेकिन उन्हनि जी इंसल्ट कॾहिं न करणी खपे कि छा था करनि, इहे त वेठे ई खाइनि था। कॾहिं बि कंहिं संत सन्यासी गुरु आदि भले असां उन्हनि खे नथा मञूं, उन्हनि जे पंथ में न आहियूं, लेकिन असां केरु थींदा आहियूं के कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो चऊं। असां केरु थींदा आहियूं असां कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो चऊं। तव्हां पंहिंजे जीवन में तव्हांखे छो करिणो आहे, जीअं बि करिणो आहे कंदा हलो। त बाबा चवंदा आहिनि कि इन रीति असांखे सदा ई यादि रखिणो खपे कि असां आत्मा आहियूं, परमपिता परमात्मा जी संतान आहियूं।
परम पिता परमात्मा ऐं असां हिते सभु सृष्टि चक्कर जो खे घुमण लाइ, सृष्टि चक्कर खे ॼाणण लाइ, वरी खां सृष्टि चक्कर में नयो पाठ वॼाइण लाइ बाबा खे यादि करे पवित्र रहूं था। न पवित्रता जीवन में ॾाढी सभिनि खे सुठी लॻंदी आहे। न त बाबा असांखे चवनि था कि हिन सृष्टि ते पाठ ॿुधाईंदे हुए सदा पवित्र अर्थात शुद्ध रहो। बाबा बि चवनि था कि सदा ई पंहिंजे जीवन में ये यादि रखो कि मूंखे हाणे हिन रौरव नर्क सां निकिरी करे सत्युगी स्वर्ग में वञिणो आहे। हाणे सत्युगी दुनिया आई की आई, कृष्ण जी दुनिया आई की आई। अच्छा मीठे मीठे सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना व्यर्थ व माया सां इनोसेंट बन, व्यर्थ व माया सां इनोसेंट ठही व्यर्थ जी ॻाल्हियुनि, बाबा चवनि था व्यर्थ ऐं माया जी इनोसेंट ठही दिव्यता जो अनुभव करण वारा अनुभवी मूर्त ठहूं। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में ॾिसो फालतू ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि त सुठी ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि, लेकिन असांखे सदा ई यादि रखिणो आहे असांखे फालतू ॻाल्हियुनि जी अविद्या थी वञे। जीअं असांखे पतो ई न आहे इहे छा आहे। जीअं असां दुकान ते वञूं, अगरि असां कोई नई चीज़ ॾिसंदा आहियूं त सोचंदा आहियूं न इहे छा आहे। ईअं ई बाबा बि असांखे चवनि था असांजी स्थिति अहिड़ी हुजणी खपे कि कोई बि विकार बुराई असांखे मन बुद्धि में बि टच न करे। तो बाबा चवनि था हिन साथ अगरि असां सोचंदासीं कोई बि बुद्धि असांखे टच, बुद्धि में कोई बुद्धि असांजे टच न करे फालतू, त सदा सावधान थियणो पवंदो न कि असांखे सभु कुझु छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। समय बोध श्वास कर्म सबके रहम दिल कई सहयोग करो। सहयोग सभिनि ते रहम दिल ठही सहयोग करो। इन करे पोइ तॾहिं ई असां महान आत्मा ठही वेंदासीं। श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ डिक्शनरी बाबा चवनि था कि तॾहिं ई असां व्यर्थ सां अविद्या थी वेंदी ऐं सदा सुठी ॻाल्हियूं ई मन में रहंदी। स्लोगन आहे बाबा चवनि था कि फर्स्ट नंबर में अचिणो आहे त सदा ई जो शिव बाबा ब्रह्मा बाबा खे चई कीअं सदा ही पंहिंजे जीवन में ये कम करिणो आहे, ये आगे वठणो आहे। जो निर्वैर बाबा चवनि था जो कि सदा ही फर्स्ट डिवीज़न में अचण वारा अर्थात जीवन में हर परिस्थिति के पास करिणो आहे त जो शिव बाबा चए वो कंदा आहिनि। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।